छा सिर्फ़ तुझे मथां हथ बि कयो हुयो? पर हू ईअं लॻंदो त न आहे। अम्मा उनमें सेफ जो को ॾोह न हुयो। मां 4-5 ॾींहंनि खां मुसलसल सेफ सां झेड़ो कंदी रहियसि त मूंखे कंहिं वॾे घर में रहाए, छो त मुंहिंजी अखियुनि ते जहांगीर जी रहणी सहणी, हुनजो उथण वेहण, हुनजी आलीशान घर जी, हुनजी गाॾियुनि जी पटी वधिजी वई हुई। ऐं मां हर सूरत में अहिड़े माहौल में रहण जे लाइ सेफ सां ज़िद करे रही हुयसि। बसि अम्मा इन ई ॻाल्हि ते काफ़ी भेरा सेफ ऐं मुंहिंजो झेड़ो थी रहियो हुयो। मूं खेसि कई भेरा किताब ऐं काफ़ी शयूं खणी उछले आयूं हुयूं, पर अम्मा सेफ कॾहिं बि मूं ते हथ न खयो हुयो। पर हुन ॾींहुं इंतिहाई बेचा रवैये जे करे हुन मूं ते हथ खयो हुयो। सोमल, तूं वॾी ग़लती कई आहे। तूं हिकु प्यार कंदड़ मुड़ुस खे सम्झी न सघी। अम्मा मां छा कयां? जहांगीर मूं ते अलाए कहिड़ो जादू करे छॾियो हुयो। मूंखे जहांगीर खां सिवा ॿियो कुझु नज़र ई न पियो अचे। हुन मूं लाइ दुनिया जहान जी सभु ख़ुशियूं मेड़े मुंहिंजी झोल में विधियूं। हुन मूंखे ख़ुशि करण जे लाइ इहो सभु कुझु कयो पिए, जंहिंसां मां ख़ुशि बि थियसि। इहो तोखे किथे मिलियो ऐं तूं हुन में कीअं फासी वई आहे? अम्मा इहो बि वॾो किस्सो आहे, मां तोखे कंहिं ॿिए भेरे ॿुधाईंदसि। अम्मा बसि हिन वक़्तु तूं दुआ कर त सिर्फ़ बाबा खे जवाबु न ॾे, छो जो खेसि मूं वरी बि हुनखे ज़ख़्म ॾिना आहिनि, गहरा ज़ख़्म। कोई बि मर्द एतिरो हेठि नथो किरी सघे जेको मूं हुनखे किरायो आहे। बसि अलाह खां इहा ई बाजा त हुन जे बचिड़े जे दिलि मां तुंहिंजे लाइ कयल नफ़रत कढी। ठीकु आहे, मां हाणे हेठि हलां थी, तूं अचु त नाश्तो कयूं गॾिजी। ठीकु आहे? जी अम्मी। पर सुमल सेफ मूंखे देर थी वई आहे, अञा मज़ीद देर थी थींदी वञे। मूंखे पैकिंग बि करणी आहे, बाक़ी ॻाल्हियूं पोइ करे वठंदासीं। पाछन पोया हला थो मां सुमल मूंसां एॾो वॾो धोखो पई करे, ऐं मां आहियां जो अखियूं बूटे मथस एतबार कंदो रहियो आहियां। ही एतिरी किरियल हरकत कीअं थी करे सघे? ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।